सिंध हुकूमत स्कूलनि में अजरक ऐं टोपी तोहफ़े तौरु ॾियण ते मुकमल पाबंदी लागू करे छॾी आहे। इन सिलसिले में सिंध हुकूमत तरफ़ां हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिं में सरकारी तक़रीबनि में तोहफ़े जी रिवायत ख़तमु करण जी हिदायत कई वई आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त सिंध हुकूमत स्कूलनि में महिमान खे अजरक ऐं टोपी तोहफ़े तौरु ॾियण ते मुकमल पाबंदी लागू करे छॾी आहे। हिन खां सवाइ महिमाननि जी आजियां लाइ शागिर्दनि खे बीहारण ते बि मुकमल पाबंदी लॻाई वई आहे ऐं ॿारनि खे आजियाणे वारी तक़रीब लाइ इस्तेमाल करण खे गैर मुनासिब करार ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि हुकुमनि जी भंजकड़ी ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत स्कूलनि में अजरक ऐं टोपी तोहफ़े तौरु ॾियण ते मुकमल पाबंदी लागू करे छॾी आहे। इन सिलसिले में सिंध हुकूमत तरफ़ां हिकु नोटिफिकेशन जारी कयो आहे, जंहिं में सरकारी तक़रीबनि में तोहफ़नि जी रिवायत ख़तमु करण जी हिदायत कई वई आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो आहे त सिंध हुकूमत स्कूल में महिमान लाइ अजरक ऐं टोपी तोहफ़े तौरु ॾियण ते मुकमल पाबंदी लागू करे छॾी आहे। इन खां सवाइ महिमाननि जी आजियां लाइ शागिर्दनि खे बीहारण ते बि मुकमल पाबंदी लॻी वई आहे ऐं ॿारनि खे आजियाणे वारी तक़रीब लाइ इस्तेमाल करण खे गैर मुनासिब करार ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि हुकुमनि जी भंजकड़ी ते सख़्त कार्रवाई कई वेंदी।